अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त RBOT सिविल अस्पताल शिकारपुर में ख़र्चो पाणी न ॾियण सबबि अस्पताल जे लालची अमले इंसानियत जा लीका लताड़ींदे डिलीवरी खां इनकार कंदे ॻोरारी औरत खे अस्पताल मां बेदख़ल करे छॾियो आहे। औरत बेबसी जी हालत में रतु ॻाड़ींदे वापसि हली वई, जॾहिं त रतु जा निशान अस्पताल जे ॾाकण तां रिकॉर्ड कया विया आहिनि। वधीक तफ़सील वठूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे वाजिद लोहर खां। जी वाजिद, छा तफ़सीलात आहिनि वाक़े जा? आगाह कजो नाज़रीन खे। ख़बर जी तफ़सील ॾींदा हलूं। शिकारपुर सिविल अस्पताल जेके करोड़नि जी बजट रखे थो, उन जी हालत हीअ आहे। वहम लाइ आयल औरत खे पैसा घुरिया विया, न ॾियण जी सूरत में औरत रत ॻाड़ींदी सिविल अस्पताल मां ॿाहिरि। वधीक वीडियो में अवां ॾिसी सघो था शिकारपुर जे सिविल अस्पताल जो करोड़े रुपयनि जो बजट किथे ख़र्च थिए थो। ग़रीब अवाम खे रिलीफ बदिरां ज़लील कयो वञे थो। जी खैर नाज़रीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।